हिकिड़े टीचर सवाल कयो पंहिंजे स्टूडेंट्स खां, धार्मिक यानी क्लास हुई समझो। टीचर पुछियो, भाई ॿुधायो ईश्वर काथे कान्हे? त सभु हैरान थी विया। असां त ॿुधो आहे भगवान परमात्मा सभु जॻह आहे, कण कण में भगवान। चओ जय श्री कृष्ण। भई असां त सभई ॿुधो आहे, पर सभु चुप थी विया स्टूडेंट्स। हिकु स्टूडेंट आख़िरी में वेठो हुयो, उहो उथियो, चई गुरु जी मां। चई हा बेटा ॿुधाए। त चईसि तोखे ख़बर आहे? चईसि हा। चईसि ध्यान सां ॿुधाए, छोकी टीचर्स खे बि ख़बर हुई मुंहिंजो त सवाल ई जेको आहे उल्टो आहे। मां छा पुछियो आहे कि परमात्मा काथे कोन्हे, ईश्वर काथे कोन्हे? त हुन स्टूडेंट चईसि हा साईं मूंखे ख़बर आहे। चईसि ईश्वर ॿिनि हंधि कोन्हे। चईसि अरे बाप रे, हिकु बि न ॿिनि हंधि कोन्हे? ॿुधाए काथे कोन्हे? चईसि ईश्वर हिकिड़ो असांजी ॿुद्धीअ में, असांजे ज्ञान में कोन्हे, ऐं ईश्वर असांजी यादि में कोन्हे। भगवान खे अगरि यादि नथा कयूं, भगवान हर जॻह आहे, पर अगरि असांजी यादि में कोन्हे त परमात्मा कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। ऐं अगरि ज्ञान में कोन्हे, मतिलबु कोई अगरि नास्तिक आहे, भगवान खे मञे ई नथो, उन शक्तिअ खे, परम शक्तिअ जो जंहिंखे आभास अनुभव कुझु न थियो आहे, त पोइ उन जे लाइ बि परमात्मा कोन्हे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बाक़ी आहे पहिरियों मन खे मिटाए छॾ, त पोइ त तूं ईश्वर जो ई स्वरूप आहे। इन करे मनुष्य। चओ राम।